बड़ी सलात अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन इंशाअल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शल ईमान असां रहाए, वरी शल ईमान असां लॾाए। दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफाअत ऐं पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कुरान जा जेके लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया आहिनि, इन्हें मुतबर्रिक लफ्ज़न जे अंदर रब्बुल आलमीन ताला जल्ल शानहू असांजे प्यारे पैगंबर, असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे अखियुनि जे अनवर मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान फरमाए। सदके मुंहिंजा साईं हुजूर जे सफ़र मेराज जो जिक्र इन लफ्ज़न में है। रब तो फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला, पाक है उहा जात, पाक है उहा जात जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे रात जे थोरे हिस्से में। जी मुंहिंजा सोना, सुबहान लफ्ज़ सुबहान, सुभान अल्लाह। तफसीर कुर्तबी लिखे तो उहा ज़ात जंहिंमें को ऐब न हुजे, जंहिंमें का कमी न हुजे, जंहिंमें को नुक्स न हुजे, जंहिंमें को इज्ज़ ऐं आजिज़ी न हुजे, उन ज़ात खे सुभान सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन फरमायो तो सुभान पाका, केर पाका? ओ हेरे साई पटकी वारा हेरे ने यार मुझे सुभान पाक है वो ज़ात। केड़ी ज़ात पाका?
केर पाका अल्लज़ी उहा ज़ात केर पाका उहा ज़ात कहिड़ी ज़ात असरा बे अब्दी जंहिं सैर करायो पाक है उहो जंहिं सैर करायो पाक है उहो जंहिं दोस्तान मोहतरम अल्लाह जा नाला 99 हिन अल्लाह ताला ईअं चवे हां त अल्लाह पाक आ रहमान पाक आ रहीम पाक आ अब समझो था न पंहिंजो नालो न वरतई फरमाई त उहो पाक आ केर पाक आ उहो पाक आ तवज्जो फरमायो तव्हां सिंधी ॻाल्हाइण वारा आहियो सिंधी में चइबो आहे अदा इहो ओ इहो अबा केर इहो अदा इहो अरे बा केर इहो समझो था न इहो लफ्ज़ इशारे जो आहे ओ इहो माना अॼु का हस्ती हुजे जंहिंजी हैसियत हुजे जंहिंजो को कारनामो हुजे पोइ चइबो त ओ इहो अब ॻाल्हि सम्झी रब थो फरमाए त पाक है उहो केर पाक आ उहो पाक आ केर पाक आ केर असरा बे अब्दिही जे सैर करायो पंहिंजे महबूब रब चवे हां त मां रब आहियां मां उहो आहियां मां रहमान आहियां मां रहीम आहियां मुझो ही शान आ पर न फरमाई त मां उहो आहियां जंहिं मोहम्मद करीम खे सैर करायो अब ॻाल्हि सम्झो या न ॻाल्हि सम्झो या न जी जेकॾहिं मदीने वारो साईं पाण दावा करे हां त मां वियुसि मेराज ते त सुभाणे को कांव खाइण वारो एतिराज़ बि करे हां त भाई ईअं कीअं थींदो राति जे थोरे हिसे में नबी वियो वरी मोटी आयो त वण जो जी टारी लुटी पे वुज़ू जो पाणी वहियो पे होॾे हज़ारे साल गुज़री विया होॾे हेॾो वॾो सैर थियो मक्के खां मुल्क शाम में मस्जिद अक्सा में विया मस्जिद अक्सा का 7 आसमान ते विया 7 आसमान का सिदरतुल मुंतहा ते विया सिदरतुल मुंतहा खां अल्लाह जे हुजूरी में विया रब जा दीदार कयूं वरी मोटी आया वञण में वक्त लगे मोटण में टाइम लगे हितों जेकॾहिं खैरपुर वञो भली खणी 3 किलोमीटर जो मुफ़ासिलो आ पर कयारन वारो जे खैरपुर मां थी मोटी अचे त ज़रूर अध कलाक खण लॻेस 15 मिंट वञण जा 15 मिंट मोटण जा वरी उते जे वञी खैरपुर जो शहर ॾिसे घिटियूं घुमे रस्ता रोड ॾिसे उतों जूं माड़ियूं महल ॾिसे बाग बंगला ॾिसे त ॾिसण में बि वक्त खपे हा जेकॾहिं खैरपुर जेको सिर्फ़ 3 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे उन जे लाइ बि वक्त जी दरकार हूंदी आहे पर ही हेॾो वॾो डिघो सफ़र जे सफ़र जे अंदर 7 आसमाननि जा सैर थिया ज़मीनुनि जा सैर थिया जन्नत जा सैर थिया जहन्नम जा अज़ाब मदीने वारे मीर खे ॾेखारिया विया दोज़खियुनि खे बेअदबनि खे गुस्ताखनि खे कहिड़ियूं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं उहे अखियुनि सां ॾेखारिया विया इहे सभु सैर करे मोटी आया त कड़ो लुॾियो पे वुज़ू जो पाणी वई ॻाल्हि समझ में आई कर न सफ़र हेॾो वॾो ऐं टाइम हेतिरो थोरो जी पोइ को एतिराज़ करे सघे थो ईअं कीअं थींदो रब जेकॾहिं हुज़ूर पाण ॻाल्हि कना त मां मेराज करे आयो हां त को हेॾो होॾो एतिराज़ करे हां पर हुज़ूर त ॻाल्हि कई कान रब पाण थो फरमाए त मूं मेराज करायो जे एतिराज़ करणो अथव त मूं ते कयो वाह वाह महबूब तुंहिंजो शान
वाह वाह दिल बर तुझो शान। हाँ? दुश्मन मता कुछ लफ्ज ॻाल्हाए, मता को बेअदबी करे तो मुझे महबूब के नचे जो, महबूब जे पर मुखां पुछो जो सैर मुंह करायो। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। प्यारा दोस्तों, हिकिड़े दुश्मन मक्के में हिकिड़े दुश्मन चयो त लस्त मुरसला, तू रसूल नाही। कंहिंखे चयईं मुंहिंजे प्यारे पैगंबर खे दुश्मन हो, मुंहिंजे दिलबर जे शान खे न ॼाणण वारो हुयो। उन चयो त तूं रसूल नाही। महबूब चयो त मां इन खे जवाब ॾियां त मां अल्लाह जो रसूल आहियां। हुज़ूर इरादो कयो त दुश्मन जी ॻाल्हि जो जवाब ॾियां। रब फरमायोसि ओ महबूब तूं जवाब न ॾे, तुंहिंजे पारां जवाब मां अल्लाह पाण ॾींदुसि। मोहब्बत जो मकाम आहे। जे महबूब ते को एतराज करे त मुहिब पाण पियो सफ़ाई पेश करे। जे महबूब खे को घटि वधि ॻाल्हाए त आशिक मुहिब मुहब्बत रखण वारो रब पाण पियो जवाब ॾे त ओ मुंहिंजा नबी तूं जवाब न ॾिजांइ, तुंहिंजे पारां मां रब पाणे थो जवाब ॾियां। हुन चयो त तूं रसूल नाही। रब फरमायो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। ए सरदार मूंखे हिकमत वारे क़ुरान जो कसम हिकमत वारे क़ुरान जो मूंखे रब खे कसम आहे। मौला हे कसम छो थो खणी, असांखे हूअं ई एतबार आहे। रब फरमायो त मतां कंहिंखे शक हुजे मां रब पाण कसम खणी थो ऐलान कयां त वल क़ुरआनिल हकीम, हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे। इन्नका लमिनल मुरसलीन। ए मुंहिंजा महबूब तूं मोकिलियल रसूल आहीं। हे मेराज जो वाक़ियो आहे जंहिंमें माण्हू एतराज़ करे सघनि था, माण्हू शक शुबा उथारे सघनि था। रब फरमायो महबूब मेराज वारो सफ़र तूं करे वञ, तुंहिंजो सफ़रनामो मां रब पाण बयान कंदुसि। वज़ीर आज़म सफ़र करे त उन जा मुअर्रिख़ तारीख़ लिखनि, सफ़रनामो लिखनि। बादशाह सफ़र करे त उन जा मसाहिब, उन जा सोबती उहे सफ़रनामो लिखनि। पर वाह वाह मदीने वारा तुंहिंजो शान, सफ़र मदीने वारो मीर करे ऐं सफ़रनामो लिखे त रब्बुल आलमीन लिखे। जे एतराज़ कयो त मूं रब ते कयो, मुंहिंजे महबूब ते एतराज़ न कजो। तो कीअं रब फरमायो त सुभान पाक आहे, केर पाक आहे अल्लज़ी, उहो पाक आहे। केर पाक आहे? उहो पाक आहे। पाक आहे पर केर? उहो। मोला उहो केर? अब आप तवज्जो फरमाओ।
ही तव्हांजे अॻियां स्कूल ठहियल आहे, ॾाढो सुठो ठहियल आहे। कयारनि जो स्कूल ॾाढो सुहिणो ठहियल आहे, ॾाढा हिन ते गुल चिट ठहियल आहिनि। ऐं हिते को माण्हू अचे ऐं चवे त बाबा मां उहो आहियां। बाबा तूं केरु आहीं? बाबा मां उहो आहियां। बाबा तूं केरु आहीं? बाबा मां उहो आहियां जो हे कयारनि वारो स्कूल मूं पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। वाह साईं वाह, वाह जो कारीगर चइबो, वाह जो कारीगर चइबो जो हेड़ा सुहिणा गुल चिट हेड़ो सुहिणो स्कूल जे ठाहियो आहे। जे स्कूल हेड़ो सुहिणो आहे त हिन जो कारीगर केॾे कमाल वारो। तो फरमाए त मां उहो आहियां, मां उहो आहियां। मौला तूं केरु आहीं? रब फरमायो त मां उहो आहियां जे मुझे मोहम्मद करीम के मेराज करायो, जो मुझो महबूब रात जे थोड़े हिस्से में पूरे जहान जा सैर करे मोटी आयो। त वज़ूअ जो पाणी वयो पे, कड़ो लुॾियो पे, हेॾो टिखो सफ़र ऐं हेतिरी थोरी देर में मोटी अचण। इहो सफ़र जेको थियो मां उहो रब आहियां जो इहो सफ़र महबूब खे मूं करायो आहे। जे मूं रब खे ॾिसणु चाहियो था, मूं रब जी कुदरत खे सम्झणु चाहियो था, मूं रब जे कमाल खे ॾिसणु चाहियो था, मूं रब जे जमाल खे ॾिसणु चाहियो था, मूं रब जी उलूहियत खे सम्झणु चाहियो था, मूं रब जी रुबूबियत खे सम्झणु चाहियो था त मुंहिंजे मोहम्मद करीम खे ॾिसो। इहो मुंहिंजे कुदरत जो शाहकार, इहो मुंहिंजे कुदरत जो बेमिसाल शाहकार जो हलंदो आहे त वैरान ज़मीनूं आबाद थी पवंदियूं आहिनि। जे गर्मी में हलंदो आहे त मथों ककर छांव करे हलंदा आहिनि। जेकॾहिं आंगुर जो इशारो कंदो आहे त चंड चीरे ॾेखारींदो आहे। जे आंगुर जो इशारो कंदो आहे त लथल सिज खे वापसि वराए ॾेखारींदो आहे। सॼी दुनिया जा वहाबी गॾु कर त सिज खे हिकिड़ो इंच न पोइ हिते हटाए। हटाए सघंदा? हिकिड़ो इंच सॼी दुनिया जा गॾिजी पवनि। वशम्स तजरील मुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। रब तो फरमाए त सिज पंहिंजे मुक़रर मदार ते हले थो। या ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे, रब जो जोड़ियल कानून आहे। सिज पंहिंजे रस्ते ते हलंदो आहे, उहो हिकिड़ो सूत बि अॻिते पोइते न थींदो। जेको रब उन जो रस्तो ठाहियो आहे उन ते ई हलंदो आहे। सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी पवनि, सिज खे पंहिंजे राह तां हटाए नथा सघनि, पर वाह वाह मोहम्मद करीम तुंहिंजो कमाल। आंगुर जो इशारो करी त लथल सिज वापसि मोटी अचे। ओचिते कदम रखे सुका सावा थियनि, हले हो तू त ककर बिसाया कने। ओचिते कदम रखे सुका सावा थियनि, हले हो तू त ककर बिसाया कने। ओ वण टिण अदब चौपाया कने, मुंहिंजे रहबर जी रफ़्तार अजब मुझे मदनीअ जा। मूंखे हिकिड़ी हदीस यादि आई आहे जी। सदके तव्हांजी गर्मी खे ॾिसी ऐं तव्हांजी झोलियूं हणण खे ॾिसी मुंहिंजे आका फरमायो, मदीने वारे साईं फरमायो, जेका अल्लाह जे रस्ते में पघर निकिरी पियो, अल्लाह जे रस्ते में पघर निकिरी पियो, उन जो बदन पघर में पुसी पियो। हुसैन जे नाने फरमायो, इन जिस्म के रब जहन्नम जी बाह में को न साड़ींदो।
गर्मी भी फायदे वारी है परेशान न थियो सुकून सां हेॾे मूंॾे तवजह कयो मुंहिंजे दिल पर जी वाखाण ॿुधो थक लही वेंदव तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझे दिलड़िया जो दिल बर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते वंड हथ या हबीबन जे अल्लाह ॾियण ते वंड हथ या हबीबन जे वो सुनो सखी सरवर महबूब मोहम्मद तव्हांजे भी दिल जो दिलबर आहे करन कंहिंजो अचो त गॾिजी चऊं अॼु मलाइक लिखन था किरामन कातिबीन यालमून मा तफअलून लिखंदड़ सगोरा आहिनि जेको तव्हां कयो था से ॼाणनि था मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद जो तव्हांजे ज़बान मां लफ़्ज़ निकिरे थो लिखण वारा अॼु भली लिखी वञनि अॼु भली तव्हांजा बि कुल्हनि वारा लिखनि मुंहिंजा बि लिखनि सभिनी जा बीठलनि वेठलनि जा सभिनी जा मलाइक लिखनि छा लिखनि रब वटि पेश कंदा इहो लिखियो वञी रब वटि पेश कंदा वो भली लिखी वञनि की न छा लिखी वञनि मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल बर महबूब मोहम्मद दिलड़ीअ जो दिल बर जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे हथ ख़ुदि पाण चयो परवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िए जो दिल पर यासीन ताहा मुज़म्मिल मुदस्सिर कौनैन संदो सरवर महबूब मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि रब तो फरमाता हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा अल्लाह तो फरमाए तो मां उहो आहियां मौला तू केर आहीं रब तो फरमाए तो अरसल रसूलहू मां उहो आहियां जे पंहिंजे रसूल खे मोकिलियो मां उहो आहियां मुंहिंजी कारीगरी ॾिसणी अथव त मुंहिंजे मोहम्मद मिठे खे ॾिसो हाय हाय जंहिंजे हुस्न जहिड़ो कंहिंजो हुस्न नाहे जंहिंजे गुफ़्तार जहिड़ी कंहिंजी गुफ़्तार नाही
कंहिंजा इखलाक नाहिन, जंहिंजी ज़ात जहिड़ी कंहिंजी ज़ात नाहे, जंहिंजे बदन जे कपड़नि जहिड़ो कंहिंजो कपिड़ो नाहे, जंहिंजे शहर जहिड़ो कंहिंजो शहर नाहे, जंहिंजे यारनि जहिड़ा कंहिंजा यार नाहिनि, अबू बकर जहिड़ो सिद्दीक नाहे, उमर जहिड़ो फारूक नाहे, उस्मान जहिड़ो गनी नाहे, अली हैदर करार जहिड़ो शेरे खुदा नाहे। ओ महबूब जा सभई यार भला, जिन यारनि सां मौला तू मिला, पंज तन जो पियासिया कर मुल्ला, पंज तन जो जंहिंखे हुब मदीने वारनि जी, सिक सीने में रखो प्यारनि जी, महबूब जे सभिनी यारनि जी वो सिक अब्दी लैला, पाक है उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे अब्द खे, कंहिंखे ख़ासि बानो जी ईअं चवे हा, सुभान अल्लज़ी अस्रा बिरसूलिही, पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे रसूल खे, ईअं चवे हा। सुभान अल्लज़ी अस्रा बि मुहम्मदिन, पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो मुहम्मद खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जा बि 99 नाला आहिनि जी, 99 नाला आहिनि, को नालो खणे हा त पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे मुहम्मद खे, अहमद खे, हामिद खे, महमूद खे, ईअं फरमाया, पर न, रब फरमायो त अस्रा बि अब्दी, सैर कराई पंहिंजे ख़ासि बाने खे। मालूम थियो त अल्लाह वटि सभ खां वॾो लक़ब, सभ खां वॾो एज़ाज़ आहे त बान पाईं जो, बंदगी वारो लक़ब सभिनी खां वॾो लक़ब। जहिड़ो सफ़र अज़ीम हुयो, उन जे लाइ लक़ब बि रब अहिड़ो अज़ीम चूंडियो। ॿुधो, अस्रा बि रसूल ही चवे हा त सैर कराई पंहिंजे रसूल खे, ईअं न चई, अस्रा बि अब्द ही चई। ख़बर अथव छाजे करे? रसूल सॾिबो आहे जेको अल्लाह जा पैगाम माण्हुनि खे पहुचाए, रसूल माना पैगाम पहुचाईंदड़, छा अल्लाह जा पैगाम पहुचाईंदड़, यानी हिक पासे ॾों खणी अचे, ॿिए पासे पहुचाए, इनखे रसूल सॾिबो आहे। पर मुंहिंजो दिलबर नबी ॿ जिहतूं रखे थो, हिक तरफ़ रब जा पैगाम बाननि ताईं पहुचाए थो, ॿिए तरफ़ बाननि जूं इल्तिजाऊं रब वटि पहुचाए। अब्द सॾिबो इनखे, अब्द छाखे चइबो आहे? जो हितऊं हितऊं बाननि जूं आसियूं इल्तिजाऊं रब ताईं पहुचाए, ओॾो रब जूं ख़ुशख़बरियूं बाननि ताईं पहुचाए। सम्झो, महबूब मदीने वारे साईं जी शख्सियत, महबूब जी शख्सियत जा ॿ पहलू आहिनि, ॿ तरफ़ आहिनि। हिकिड़ो तरफ़ आहे मिनल ख़ालिक इलल ख़ल्क़, यानी मख़लूक सां महबूब जो ताल्लुक, ऐं ॿियो ताल्लुक आहे मिनल ख़ल्क़ इलल ख़ालिक, जेको महबूब जो पंहिंजे रब सां ताल्लुक आहे। अब समझो, ही थोरो मसलो थोरो समझण जे क़ाबिल आहे, थोरो ज़हन खे हाज़िर कयो ऐं हिन ॻाल्हि खे समझो त घणा मामला तव्हांजे सम्झ में अची वेंदा। अब सिंधी टोपी वारा समझी दो, हाँ सोना समझी दो ॻाल्हि खे। हुजूर जी शख्सियत जा ॿ तरफ़ आहिनि, हिकिड़ो तरफ़ आहे जेको हुजूर माण्हुनि सां गॾु रहनि पिया, ऐं ॿियो तरफ़ आहे जेको हुजूर जो ताल्लुक पंहिंजे रब सां आहे।
पोइ हुज़ूर जी जेका हिते रहणी कहणी धरती ते इंसाननि सां इन खे अबू जहल बि ॾिठो, अबू बकर बि ॾिठो, पर जेको हो ताल्लुक हुयो अबू जहल कोन ॾिठो, अबू बकर ॾिठो। ॻाल्हि सम्झव या न? हा, मके वारा चवंदा हुआ, दुश्मन चवंदा माल हादर रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक, हिन रसूल खे छा थियो आहे, मानी थो खाए, ॿार बच्चा थो ॼणे, बाज़ारुनि में थो घुमे, इहो रसूल आहे? तव्हां इन जी तारीफ़ था कयो? हू रुॻे हिते ॾिसंदा हुआ जे अॼु बि कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, हा छा था चवनि? बस नबी बशर असां जहिड़ो माण्हू आहे, पैगाम खणी आयो, बस जीअं वॾे भाउ जी इज़त कबी आहे तीअं नबी जी इज़त कयो। अब ॻाल्हि सम्झो था? हिकिड़ी जिहत आहे जेको हुज़ूर माण्हुनि सां महबूब जो ताल्लुक आहे, ऐं ॿी जिहत आहे जेको महबूब जो पंहिंजे रब वटि मक़ाम ऐं दर्जो। हिते महबूब सुहिणा इंसाननि खे जो सेखारण आया त इंसान बणिजी आया, बशरनि खे सेखारण आया त बशरियत जे लिबास में आया। खाधऊं खाइण वारनि खे खाइण सेखारियूं त खाइबो कीअं, पीतऊं पीअण वारनि खे पीअण सेखारियूं त पीबो कीअं, शादी कयूं दुनिया वारनि खे सेखारियूं त घर कीअं हलाइबो आहे, बच्चनि सां कीअं उथबो आहे, ऐं दुनिया जे अंदरि रहणी कहणी कीअं कबी आहे। इंसाननि खे सेखारण जे लाइ महबूब जो कमु दुनिया में कयो, दुनिया वारनि खे सेखारण जे लाइ। सॼी उमिरि में 63 सेर खाधऊं, तूं पंहिंजे 5 साले छोकिरे जो हिसाब लॻाए त घणो थो खाई वञे। महबूब खाधो पर सिर्फ़ खाइण सेखारियो त खाइबो हीअं, सॼे हथ सां खाइबो आहे, 3 आङुरियुनि सां खाइबो आहे, ज़रूरत महिल 4थी आङुर मिलाइबी आहे, 5 आङुरियुनि सां खाइणो हबशी जो कमु। हबशी हरीस माण्हू खबे हथ सां न खाओ, जो खबे हथ सां शैतान खाईंदो आहे। महबूब सोनन शादी कई त घर वारनि जो ताल्लुक सेखारियूं त पंहिंजे बच्चनि सां कीअं उथबो आहे, कीअं वेहबो आहे। महबूब खे औलाद थियो, बच्चा थिया, हा हसनैन करीमैन खे कुल्हनि ते खणी ॾेखारियूं त ओ बच्चनि वारो बच्चनि खे हीअं निपाइबो आहे। महबूब मिंबरे नबूवत ते वेठा आहिनि, मस्जिद नबवी जे अंदरि हिक गोॾे ते इमाम हसन खे विहारनि था, ॿिए गोॾे ते इमाम हुसैन खे विहारनि था, ख़ुतबो बि ॾियनि था। हिकिड़ी चुमी इमाम हसन जे गल ते ॾियनि था, ॿी चुमी इमाम हुसैन जे गल ते ॾियनि था, ओॾे ख़ुतबो बि जारी आहे, हेॾे बच्चनि सां प्यार बि करे रहिया आहिनि। मिंबर ते वेही बच्चनि खे खणी गोद में विहारे शफ़क़त जो इज़हार करणु, दुनिया वारनि खे सेखारनि पिया त बच्चा हीअं पालबा आहिनि। माई हिकिड़ी मूं वटि दाह खणी आई, तव्हांजे ख़ैरपुर नाथन शाह जे पासे जो हिकिड़ो ॻोठ आहे, मां ॻोठ जो नालो न खणंदुसि। ॻोठ जी हिकिड़ी औरत वीचारी रोए पई ज़ारो ज़ार, साईं दुआ घुरो त मां मरां। वाह अलाह ख़ैर कंदो, मां छो थी इहा दुआ घुराई? चइसि मुड़ुसु मुंहिंजो आहे, मूंखे अबाणनि वटि गऊं मिली ॾाजे में, उहा गऊं जो खीरड़ो ॾुहां, बच्चा मुंहिंजा सॼी राति पिया रोअनि, ऐं उहो खीर खणी कुतनि खे वञी पियारे छॾियो। कुते खे फाकुर में खई वेठो, कुतो कच्छ में आहे, कुते खे हीअं मुंहुं उघी ऐं पियो चए बाबा बाबा बिस्मिल्लाह। कोन सम्झो? हा कंहिं ते कावड़बो आहे त चइबो इन जानवर जो नालो वठी चइबो आहे त उहो फलाणे जा पुट, कावड़ में ईअं चइबो आहे न। हाणे उन जानवर खे खयूं वेठो आहे बाबा बाबा बिस्मिल्लाह। पीउ खे वरी सॾी अथई पोड़ो कुराड़ो, बाबो चवंदे लची थिए। जेके वरी अंग्रेज़ी पढ़िया आहिनि न, 2-3 जमायतूं अंग्रेज़ी जूं पढ़िया, त हाणे हिक जेॾनि में वेठा हूंदा त पीउ ईंदो न पटको बदल, बाबा तूं त मुंहिंजे संगतियुनि जे अॻियूं त न अचिजांइ, मूंखे त भेण बाबा लची थो करे। हाणे पीउ जे साम्हूं अचण ते हे लची थो थिए। बस सम्झो था न? हा
चो सल्लल्लाहु अलैहि या गाल केड़ी वे थी याद विसरी वे हाँ मदीने वारो मीर असां खे सेखारण आयो चाहिंदी लठ मुखे तिरकण खां बचाईंदी नबी मां मुखे केड़ो फ़ाइदो हां अबा हे अकीदो सही या हू जेको नबी पिया ऐलान करे हां पो तव्हां केड़ो अकीदो वठंदव हां यार गाल त ॿुधो मिली हिकिड़ो पासो वठो ही कन ढार कयूं होॾे वेठा ॿुधो साईं हे बि त क़ुरान था पढ़नि अबा ॿुधो हाणे हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे किताब लिखियो आहे निमाज़ ऐं सलात में फ़र्क़ु किताब मूं वटि मौजूदु आहे उन में लिखियो अथसि त निमाज़ आहे ई कोन या ईरान वारनि ठाही आहे निमाज़ पढ़ो ई न या ज़कात जेका आहे 40 पती ॾियो था इहा ज़कात क़ुरान में लिखियल ई कान्हे का क़ुरान में निमाज़ रुकू कयो सजदा कयो ऊंधा सिधा थियो इहो क़ुरान में लिखियल ई कोन्हे को क़ुरान ते हलो इहा निमाज़ जेका आहे ईरान वारनि ठाही आहे उन जी पैरोकारी न कयो क़ुरान ते अमल कयो इहो त क़ुरान जी दावा था कनि किताब लिखियो आहे हाँ अब समझो न वो सुन्नी पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कर पंहिंजे ईमान खे मज़बूत कर हाँ को चवे न त खैरपुर नाथन शाह जे शहर खे लॾाए दरिया टपाए परे पासे थो कयां चओ त ईअं कर भली कर पर मां पंहिंजे अक़ीदे खां कोन फिरंदुसि जबल पंहिंजी जाइ तां हटी वञे पर सुन्नी पंहिंजे अक़ीदे खां कोन मटंदो हथ मथे खण आओ हाँ तिरकण ॾाढी आहे कनी जा पेर तिरकिया था वञनि चओ सल्लल्लाहु अलैहि वरी हे त ज़मीन वारनि फ़ैसिलो ॾिनो त वाह वाह मदीने वारा तुंहिंजो शान रब फरमायो त मुंहिंजा महबूब मेरा रुगे मक्के खां मस्जिद अक्सा ताईं नाहे पर अञा मथे हल जो तुंहिंजी चाहत वारा बि आहिनि आसमाननि ते ऐलान थियो त ए मलाइको अॼु पंहिंजी तस्बीह तक़दीस तहलील तमजीद सभु छॾियो रुकू सजदा सभु छॾियो अॼु मुंहिंजो महबूब अचे थो मुझे दिलबर जो दीदार हली कयो सिदरतुल मुंतहा ते सब मलाइक जी गॾु थियनि था जो क़ुरान तो फरमाए इज़ यग़शा सिदरत मा यग़शा जॾहिं सिदरा खे ढकींदड़ शइ ढके वरितो एतिरा मलाइक गॾु थिया जो सिदरा जो वण ढकिजी वियो सिदरा जो वण ख़बर अथव केॾो वॾो आहे जे सिदरा जे वण जो हिकिड़ो पन हीअं छांव कजे न त उन हिकिड़े वण जे पन जी छांव में सॼी दुनिया जा माण्हू छांवनि पिया सम्झो ॻाल्हि ऐं जन्नत ख़बर अथव केॾी वॾी आहे सारी इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम व जन्नत रब जो फरमाए तकड़ा अचो डोड़ी अचो जन्नत ॾे उहा जन्नत जेका ज़मीन ऐं आसमाननि खां वधीक कुशादी आहे हीअ असांजी ज़मीन ॾिसो केॾी वॾी कुशादी आहे असांजो हे तालको
खैरपुरनाथन शाह, वरी मेहड़, वरी ज़िलो दादू, वरी सूबा, वरी मुल्क असांजो पाकिस्तान, वरी पाकिस्तान खां पोइ ॿिया मुल्क। केॾो वॾो दुनिया जो नक्शो, केॾो वॾो आहे, केॾी वॾी धरती ज़मीन कुशादी आहे। पर इहा सॼी ज़मीन हीअं खणी जन्नत ते रखो त ईअं नज़र ईंदो जीअं चीच जो छल्लो हिन सॼी ज़मीन ते। ॻाल्हि सम्झव? चीच जो छल्लो ज़मीन ते रखो त जाइ घणी वाला ईंदो। हे 7 ज़मीनूं 7 आसमान खणी जन्नत ते रखो त ईअं लॻंदा जीअं चीच जो छल्लो ज़मीन ते। जन्नत एॾी वॾी आहे जो सुलेमान अलैहिस्सलाम जहिड़ियूं 7 बादशाहियूं मदीने वारे साईं जे हिकिड़े ग़ुलाम खे मिलंदियूं त एॾी त वॾी जन्नत आहे न। पर सिदरतुल मुंतहा जो वण एॾो वॾो आहे जो जन्नत जे हर माड़ी में, हर बंगले में, हर कमरे में, हर दरीचे ताईं सिदरत जूं टारियूं पोतल आहिनि। सिदरा जो वण एॾो वॾो आहे। पर मेराज वारी राति क़ुरान थो फरमाए त एतिरा मलाइक गॾु थिया जो सिदरा जो वण नज़र ई न पियो अचे, एतिरा मलाइक उनखे छांए में छो गॾु थिया। हिते नबीअनि दीदार कयो, हुते आसमान वारनि मलाइकनि खे हुकुम थियो त मुंहिंजो महबूब अचे थो, मुंहिंजे महबूब जो दीदार कयो। हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे तोड़े जो इन हदीस के मुहद्दिसन ज़ईफ़ रिवायत सॼो आहे, पर फ़ज़ाइल आमाल जे अंदरि ज़ईफ़ रिवायत ते बि अमल कयो वेंदो आहे। उन खे बि ॿुधो ऐं सम्झो ऐं उन ते बि अमल कयो वेंदो आहे जेका फ़ज़ाइल आमाल में हूंदी आहे। रिवायत में अचे थो त हिकिड़े ॾींहुं हज़रत जिब्रील अमीन मुंहिंजे दिलबर नबी जे दरबार में आयो आहे, पर जिब्रील रोंदो आयो। तवज्जो आहे न? जिब्रील रोंदो आयो। चओ सल्लल्लाहु अलैहि मुझे सोने सरदार जी खिदमत में पहुतो आ। जिब्रील रोंदो आयो आ। मुझे आका फरमायो तो जिब्रील छो थो रोई। अर्ज की या रसूल अल्लाह अज रब जी बेनियाजी जो मुशाहिदो करे आयो आया तॾहिं तो रोआ। छा ॾिठी जिब्रील, छा ॾिठी? अर्ज की या रसूल अल्लाह कोह काफ जे जबलन खां लंघियुसि त उन जबलन में मूंखे रोअण जो बि हुन जो आवाज़ ॿुधण में आयो। वेझो वियुसि ॾिसां त इन जबलन में रोअण वारो केरु आहे, दाहुन करण वारो केरु आहे। वञी ॾिसां त चोथे आसमान जो मुकर्रब मलाइका जेको जबलन में रोए थो पियो। मूं पुछो मांस त ओ फरिश्ता छो थो रोई, छो थो रिहा टकरी? त चवे थो जिब्रील मूं ते रब रुसी पियो आहे, रब कावड़जी पियो आहे। मुंहिंजा पर साड़े मूंखे आसमाननि तो लाहे हिन कोह काफ जे जबलनि में फिटो कयो अथई। पंहिंजी क़िस्मत ते रोआं थो। ओ मलाइक सगोरा सबब कहिड़ो आहे? छो रब रुठो अथई, छो रब कावड़ियो अथई? इहा सज़ा छो मिली अथई? त मलाइक अर्ज़ कयो त जिब्रील जॾहिं मदीने वारो मीर मेराज ते पे वियो रब आसमाननि ते ऐलान कराया ए मलाइको पंहिंजी इबादतुनि खे छॾे मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो दीदार हली कयो। पोइ मां रब जी इबादत में एॾो मशगूल हुयुसि, तस्बीह ऐं तमजीद में एॾो त मशगूल हुयुसि जो मदीने वारे जो अदब को न कयो में, उथी इस्तक़बाल को न कयो में, रब जी इबादत में मशगूल वेठो रहियुसि। हुज़ूर जे दीदार जे लाइ न वियुसि, बस हुज़ूर त मेराज माणे मोटी विया। रब मूं ते ॾमिरजी पियो, मुंहिंजे महबूब जा बेअदब तूं मुंहिंजे आसमाननि ते रहण जो लाइक़ु न आहीं। मुंहिंजा पर साड़े मूंखे कोहकाफ जे जबलनि में फिटो कयो अथई। ओ जिब्रील हाणे जॾहिं मदीने वारे मीर
रब भी राजी न थींदो मुझे पुनल खेच जाए त पाए पाद गिचीअ में अंगण जे बेचन अब गुणाए बकचायूं ढोलिया सब ढकजन तोड़े लख हुजन तब माफियूं डिजन में धरा विञायम सूमरा मुझो केॾे वियुम कमाल वञा कीअं वतन ते अॼु हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल त सुहा सरजुन विच में चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह चो अल्लाह अस्तगफिरुल्लाह वदा ओ मिठा ओ कयारन जे गोठ वारा हेॾे तवज्जो फरमायो हे मलाइका जे महबूब जो अदब न कयो त आसमाननि तां तड़जी वियो रब शल अदब वारो बणाए रब शल बेअदबन खां बचाए मता को अहिड़ो कम न थी पवे जंहिंमें मदीने वारो मीर रुसी न पवे ओ अदा शल मदीने वारे मीर जे अॻियों कयारा न थियूं दुनिया में कयारा सॼासीं त ख़ैर आहे पर मदीने वारे मीर जे अॻियां शल कयारा न थियूं जे महबूब जे अॻियां तूं मयारदार थी पए त पोइ मूंखे ॿुधा त छा मुंहं में बचंदो छा जवाब उते ॾिबो भला ॾियो ख़बर जे न महबूब जे बाग खे जो भेले महबूब जे दीन सां दुश्मनियूं रखे त महबूब राज़ी थींदा या नाराज़ थींदा ॻाल्हायो त सही हिकिड़ी तव्हां कोठी ठाहियो झुगी ठाहियो झूपड़ी ठाहियो घरड़ो ठाहियो केॾी महिनत कंदा आहियो महिनत थींदी आहे न महिनत सां घरड़ो ठहंदो आहे हाणे को माण्हू अचे न हथोड़ी खणी अचे तव्हांजे घरड़े खे ड्राहे त ॾुख लॻंदो की न ॿुधायो न थधो न ॻाल्हायो ॾुख लॻंदो या न पोख पोखियो था पोख जी जो क़दुरु हारी खे हूंदो जेको वीचारो पाणी जे वारे वराइण जे लाइ लुंडियूं लताड़े आधी मांझी बनी जा फेरड़ा करे थो गोॾर कुले ते आहे सियारे में ऊन्हारे में बनड़ी जी संभाल लहे थो उन खे पोख जो क़दुरु हूंदो त मुंहिंजी पोख केॾी महिनत सां तयारु थी आहे जेॾी महिल हीअं पोख संग पची हीअं तयारु थी बीहनि ऐं को माण्हू अचे भेल करे त हारी खे ॾुख थींदो की न थींदो या न भला तव्हां पंहिंजे घरड़े में वण पोखियो उनजो नंढड़ो पौधो लॻायो उनखे पाणी ॾियो संभाल कयो उनजी सेवा कयो तव्हांजो जॾहिं दरख़्त तयारु थी अचे ऐं को माण्हू कुहाड़ो खणी अचे उन वण खे कटे ॾियो ख़बर ॾुख लॻंदो या न ॾुख लॻंदो या न यार इन वण खे मूं केॾी महिनत सां ठाहियो केॾे महिनत सां मूं बचन वांगुरु इन वण खे पालियो वदा हे जेको दीन आहे न हे जेको दीन आहे न इहो मदीने वारे मीर जो वण आहे इहो मदीने वारे मीर जी पोख आहे इहो मदीने वारे मीर जो ठाहियल घरड़ो आहे हाणे जे तूं मुस्लमान सॾाइण वारो कुहाड़ो खणी ने वण खे बि कपी त महबूब राज़ी थींदा या नाराज़ ॻाल्हायो वदा ही ॾाढ़ी जेका आहे न इहा महबूब जो बाग आहे महबूब जो बाग सुबुह साण उथी जो इनखे बि कूड़ी त महबूब खे ॾुख थींदो की न निमाज़ पढ़ण इहो दीन जो थंभो आहे तूं जो इहो थंभो बि ड्राही जंहिं दीन खे मदीने वारे मीर आबाद कयो इन पोख खे महबूब आबाद कयो पर तुंहिंजी पोख वण तुंहिंजा आबाद थींदा सिंधु नदी जे पाणीअ ते या ट्यूबवेल ऐं बोरिंग जे पाणी ते पर हीअ पोख मुंहिंजे मदीने वारे साईं पंहिंजे अखियुनि जे लुड़कनि ते आबाद हिन पोख खे मुंहिंजे मदीने वारे साईं ताइफ़ जे शहर में पंहिंजो जिस्म जो पाक रुत हारे हिन पोख खे आबाद कयो बदर ऐं हुनैन जे जंग
उहद में हिन पोख जे ला हुजूर जे सहाबन जो रत हारियो वियो इन रत ते ही पोख दीन वारी आबाद हिन दीन जी पोख के आबाद करण जे ला मदीने वारे साईं जे बचड़न जो करबला में रत हारियो वियो अली असगर अली अकबर जे पाक लहू ते हिन दीन वारे वण के आबाद कयो वियो ओ मुसलमान अज तू कुहाड़ो खणी उन दीन जा वण ड्राहे रहियो जी उन दीन जे दीवारन के टोड़े रहियो जी त मुजो दिल पर मोहम्मद रोजे पाक में अखन मा लुड़क हारी दो तो उम्मती हैफ हुजी जो मुझे दीन सायड़ा जुल्म करे रहियो ही ओ दा ओ मिठा अज जे महबूब के दुखारो बनाई रंजाई रुसाई त क़यामत जे दिहाड़े हबीबन जे क्या तू गंध केड़ो खण दे वो महबूब के राजी कंदो या नाराज कंदो केड़ा केड़ा राजी कंदो सरकार के राजी कंदो जे राजी करणो आ त अॼु खां वठी निमाज़ शुरू कयो हथ मथे करणो निमाज़ खे पढ़ंदा ये न जो ॿ ॾींहं पढ़ी वरी छॾे ॾियो अहिड़ी निमाज़ पढ़ो जो तव्हांजी मस्जिदूं भरपूर हुजनि मां वरी हाफ़िज़ अब्दुल रशीद को रिपोर्ट पुछंदुसि त बेली कयारनि वारनि जेके हथ खयांसे मल्हायूं या न निमाज़ 5 वक्त पढ़ो निमाज़ 5 वक्त पढ़ो ॾाढ़ी मुबारक रखायो शरीयत जी ताबेदारी कयो ज़ुल्म न कयो बेहयान जा कम न कयो परावा हक़ न खाओ ॿिन्हिनि ते ज़मीनुनि परायनि ते कब्ज़ा न कयो चओ सल्लल्लाहु अलैहि तू न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भल एक तू न रुसी दिलदार दुनिया रुसे ता रुसंदी रहे भल ओ मुझो तो सानी है जो ना तो कुर्बदार दुनिया रुसे तार रुसंदी रहे भल ओ दुनिया रुसे तार रुसंदी रहे भल एक तू न रुसी दिलदार एक तू न रुसी दिलदार दुनिया रुसे तार रुसंदी रहे भल हाणे फैसलो तू पाण कर दुनिया जे यारन के राजी कंदे या मदीने वाले नी रखे सुभाणे ज़ाल कावड़ बई त मुला तो थी ॾाढ़ी तो रखी ठहई थी एक तरफ ज़ाल जो चवण हूंदो ॿिए तरफ मदीने वाले मीर जो फरमान तू कहिड़ी ॻाल्हि क़बूल कंदो पक था चओ आज़माइश सुभाणे को शुरू थी तव्हांजी ॾिसूं त मल्हायो था पाण या न ईअं न या कुतरियल ॾाढ़ी कुतरियल जे पोख भल हणंदी आहे त वरी हुनखे खुंभ हणंदा आहिनि खुंभ न हणोसि पूरी पूरी मुहांडो मुहम्मदी सूरत मदीने वारे साईं चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि मेरे सारी गुनाहन में विनायम या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन
सिदरत मा यग़शा। साईं फरमाइनि था त जॾहिं सिदरा वारे वण खे ढकींदड़ शइ ढके वरितो, ये रब जा मलाइक गॾु थिया जेकी सभु मुंहिंजे दिलबर जे दीदार करण जे लाइ बीठा। रब फरमायो त मलाइको ॾियो ख़बर। हाँ, तव्हां पुछंदा हो त मौला उहो महबूब कहिड़ो आहे जंहिं ते तूं पाण तो रहमतूं मोकिली, हाणे ॿुधायो त मुंहिंजो महबूब कीअं आहे। त मलाइक बि ज़बाने हाल में आशिक बयान कयो त मलाइक बि चवनि पिया त मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, मुंहिंजो सुहिणो यार सरदार सुए सरदारनि में, मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में, मुंहिंजो सुहिणो यार। अल्लाह अल्लाह। पोइ रब फरमायो त ज़मीन आसवारनि मान वारनि बि ॾिठो त मुंहिंजे महबूब जो शान छा आहे। ओ मुंहिंजा महबूब, हाणे तूं हली आ त तोखे बि ॾेखारियां त तूं मूंखे केतिरो प्यारो अब कोन समझो, कोन समझो। महबूब मक्के वारनि तोखे पत्थर पे हया, तोखे कंहिं जादूगर पे सॼो, कंहिं साहिर पे सॼो, कंहिं तोखे काहिन पे कोचियो, तुंहिंजी दिलि ॾुखारी थी पई हुई। ओ महबूब, इहे त सभु आज़माइशूं हुयूं, मतां तूं ईअं भाई त को तूं मूंखे प्यारो नहीं। हाणे हली आ मां रब तोखे बि ॾेखारियां त तुंहिंजो मूं रब वटि मक़ाम छा आहे। वारनि जा सरदार नबीअ, आसमान वारनि जा सरदार मलाइक, ज़मीन वारनि जा सरदार केर आहिनि? नबीअ सगोरा। नबीअ सगोरा त मस्जिद अक्सा में रहिजी विया। मलाइकनि जा सरदार जिब्रील, मीकाईल, इस्राफील इहे बि सिदरा वटि रहिजी विया, पर अकेलो मदीने वारो मीर मथे हलियो वियो। जिब्रील खे चयूं त जिब्रील रस्ते में यारी न टोड़बी आ, अॻिते बि हल। त जिब्रील रड़ कई, या रसूल अल्लाह, हिकिड़ी आंगुर जेतिरो क़दुरु मथे हला त रब जे नूर में मुंहिंजा पर सड़ी वेंदा। मुंहिंजी मजाल नाहे जो मथे वञी सघां, मुंहिंजी मजाल नाहे जो मथे वञी सघां। जे मथे वेंदे त मदीने वारा मीर तुंहिंजो ई मकाम। ॿुधो ॿुधो, महबूब जो शान आहे बशरियत वारो शान। हुज़ूर जो शान आहे बशरियत वारो शान, छो त हुज़ूर खां बशरनि खे फैज़ वठणो आहे। पोइ बशरनि जे सरदारनि खे गॾाए रब ॾेखारियो त तव्हां सभिनी जो सरदार ही अथव। वरी हुज़ूर जो शान आहे नूरानियत जो शान। नूर वारनि सभिनी खे रब गॾु करे ॾेखारियो त नूर वारो तव्हांजो सरदार बि ही अथव। हाणे वरी उन महबूब खे ख़ुदि खे रब पियो ॾेखारे त मुंहिंजा पुनल ओरे आ त तोखे ॾेखारियां त मां रब तोखे केतिरो चाहियां थो। पोइ सिदरा ते जिब्रील बि रुकिजी वियो, मलाइक हेठि रहिजी विया, फ़रिश्ता हेठि रहिजी विया, नबीअ हेठि रहिजी विया, असांजे दिलनि जो दिलबर मथे वियो। साईं फरमायो त मथे वियुस। अल्लाह जे अस्मा जेकी रब जा 99 सिफ़ाती नाला आहिनि, हर नाले जो नूर जुदा आयो। उन नूर जूं वादियूं उबूर कयमि त उन नूरनि जो रंग मूं ते चाढ़ियो वियो। जीअं रब जी रहमानियत जो नूर जो पर्दो आयो, रहमानियत जे पर्दे मां गुज़रियुसि त रहमानियत जो रंग मूं ते चाढ़ियो वियो। रब रहीम आहे, रहीम इस्म जो परतवो आयो, उहो रंग मूं ते चाढ़ियो वियो। रहीमियत जो रंग मूंखे लॻायो वियो। मुही मुमीत
मुज़िल मुइज़ सब ये इस अस्माउल हुस्ना जा रंग मुते चाढ़िया विया हलंदो वियुस उबूर कंदो वियुस मंज़िलूं तय कंदो वियुस अहिड़ो मक़ाम आयो जिते बिल्कुल मूंखे तन्हाई महसूस थी केर मखलूक जो पर्रो पांद न हो अचानक आवाज आयो किस या मोहम्मद ए महबूब पी इन रब्बक युसल्ली तुंहिंजो रब तो ते सलात थो वरी बि चओ न सुभान अल्लाह तूं बि चओ न सुभान अल्लाह तो चुप जो रोज़ो रखियो आहे पोइ साईं फरमाए त आवाज़ आयो किस बी महबूब बी तू भी तू अची चुके अचण वारा तू अची चुके ए मेहमान तू अची चुके घर धणी खे भी अचण ॾे जी मसलन मेहमान ईंदो आहे त घर धणी जे हूंदो इज़त वारो घर धणी हूंदो आहे मेहमान शुनास घर धणी हूंदो आहे त पंहिंजे मेहमान जे लाइ अॻिते वधी आजियां कंदो आहे एतिराम कंदो आहे पंहिंजे मेहमान खे अॻियूं गार्ड ऑफ ऑनर पेश कंदो आहे सलाम कंदो आहे अॻिते वधी उन जी आजियां आदुरभा कंदो आहे मसलन ही गुनाहगार फ़क़ीर तव्हां वटि अॼु महिमान थी आयो कयारनि में त हाफ़िज़ साहब ओ खैरपुरनाथन शाह जे परियों जेको शेल वारो पंप आहे उते बीठो त मेहमान अचे थो अॻिते अचे आजियां कयां कि रस्ते में मिलिया वाट ते आयासीं पे गाड़ी ते कन सलाम पे कया हाँ मेहमान अचे थो हर को उन जो इज्जत ऐं एतिराम थो करे उन जी आजिया थी कई वञे हे त दुनिया जो मिसाल आहे पर जॾहिं मदीने वारो मीर आयो रब जे दर ते मेहमान बणिजी वियो पोइ महबूब जॾहिं मकान खां लामकान ते पहुता ज़मीनूं हेठि छॾियऊं आसमान हेठि छॾियऊं अर्श मुअल्ला खे हेठि छॾियऊं पाण मथे हलिया विया कुर्सी खां मथे हलिया विया अर्श मुअल्ला खां मथे हलिया विया अकेला महसूस थी रब फरमायो त महबूब पी सुभान अल्लाह तूं अचे चुके हाणे मुंहिंजो वारो इन रब्बक युसल्ली तुंहिंजो रब तो ते सलात थो पढ़े इहा सलात कहिड़ी इहा सलात आजियाणी जी इहा आदर भा जी त भली भली करे आई पो सरकार फरमायो त जॾहिं इन जाइ ते पहुतुस त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे करीब थी वियो कुरान पाक फरमाए त सुम्म दना फतदल्ला पोइ वेझो थियो पोइ अञा वधीक वेझो थी वियो अल्लामा आलूसी बगदादी तफ़सीर रूहुल मआनी में लिखियो आहे त दना ऐं तदल्ला मजा मुराद रब ज़ुल जलाल जी ज़ात दना माना वेझो थियो तदल्ला खूब करीब थी वियो केर करीब थियो केर करीब थियो अल्लाह कंहिंजे करीब थियो मदीने वारे साईं तदल्ला दना तदल्ला दना तदल्ला वेझो थियो अञा वेझो थियो वेझो थियो अञा करीब थियो दूरी ख़तम कयईं वेछा विसारे छॾियईं पर्दा ख़तम करे छॾियईं पर्दा ख़तम थी विया दूरियूं ख़तम थी वियूं दुनिया वारो कुरान थो फरमाए त फ़कान काब कौसैन जीअं ॿ भाकुर पाण में मिली वेंदा आहिनि ईअं अल्लाह ऐं मुस्तफ़ा हिक ॿिए में गॾिजी आखिरी नारो न लगा ॿिया सभई लगा हाँ फ़कान काब कौसैन पोइ हुयो मुफ़ासिलो कहिड़ो मुफ़ासिलो हुयो कौसैन जीअं ॿ भाकुर पाण में मिलंदा आहिनि जीअं ॿ भाकुर पाण में ईअं वेझो थी विया भला हिते ॻाल्हि दंग थी हिते दंग थी ॿिनि भाकुरनि ते अचे ॻाल्हि दंग थी न क़ुरान फरमाए थो औ अदना या अञा वधीक वेझो
मौला अन्या केतिरो वेझो, अन्या वेझो केतिरो? रब फरमाए थो तव्हां वटि उहे लफ़्ज़ ई कोन्हनि जो समझी सघो। पोइ पीर मेहर अली जे रूह रड़ कई त चुप करे मेहर अली ते जान बोलण दी। मौला साईं तव्हां सम्झो था न मुंहिंजी ॻाल्हि? महबूब अर्ज़ कयो त मौला माण्हू मूंखां पुछंदा त महबूब जे अल्लाह खे ॾिठी अणॾिठी ज़ात सही। मूसा कलीमुल्लाह बि रुनो पिए त मौला ॾेखार दीदार, पर रब फरमायुसि त कोन ॾिसी सघंदा। हाँ पोइ माण्हू मूंखां पुछंदा त महबूब जे रब खे ॾिठी त भला कीअं ॾिठी, अल्लाह कीअं हो? जे रब्बाना मूंखां पुछनि त मौला जवाब कहिड़ो ॾियानि? कोन सम्झो तव्हां? न कोन सम्झो, मां वरी थो सम्झायां जी। त महबूब तूं वञी ऐलान कर त मूं रब खे हीअं ॾिठो, मन रआनी फ़क़द रअल हक़, जंहिं मूंखे ॾिठो उन रब खे। ॻाल्हि सम्झो या न? ॻाल्हि सम्झो या न? हा इन्नल्लज़ीन युबायिऊनका इन्नमा युबायिऊन अल्लाह। जेके महबूब तोसां बेअत था कनि इहे मूंसां बेअत था कनि। जेके तोसां मिलिया से मूंसां मिली विया। जे तुंहिंजा आहिनि से मुंहिंजा आहिनि, जे तुंहिंजा न आहिनि से मुंहिंजा न आहिनि, जे तुंहिंजा ग़ुलाम आहिनि मुंहिंजा महबूब आहिनि, जेके तोखां धार आहिनि मूंखां परे आहिनि, जे तुंहिंजे क़रीब आहिनि मुंहिंजा महबूब आहिनि। पोइ महबूब चे ऐलान कयो, महबूब चे ऐलान कयो त मन अतानी फ़क़द अता अल्लाह, जे मुंहिंजी ताबेदारी कई उन अल्लाह जी ताबेदारी। ॻाल्हि सम्झ में आई? जे मदीने वारे मीर खे सुञातो ते रब खे सुञातो। बस किरोड़ ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि, जंहिं दिलबर खे सुञातो ते रब खे सुञातो। पोइ कयारनि वारा उन दिलबर खे सुञाणबो या न? उन महबूब जो चयो मञबो या न? उन सोने जे सुन्नत ते हलबो या न? हाँ थोरी दी घड़ी खन बिजली बंदि थिए त हेसको ते लानत जो ठकाव आहे। हाँ वाहो न, धरणो हयूं वेठा आहिनि, धरणो। भला तुंहिंजे ख़िलाफ़ बि त धरणो हणूं न असां, जो तूं महबूब जे दीन जो धाड़ेल बणिजी वियो। तुंहिंजे घर में निमाज़ न आहे, टीवियूं आहिनि, फिल्मूं आहिनि, बेहयायूं आहिनि, गंदायूं आहिनि, घर घर में इहा उघाड़ा फिल्म था हलनि पिया। भला इहो धरणो कंहिंजे ख़िलाफ़ बणो? इहा दाह कंहिंखे ॾियूं तुंहिंजी? उहा दाह अॼु तुंहिंजे मथां मदीने वारे मीर जो दीन दाही आहे, महबूब जो दीन तो ते फरियादी आहे। गुंबद खदरा में दाह खणी थो वञे त मौला मौला ओ मदीने वारा तुंहिंजे उम्मत वारनि मुंहिंजो क़दुरु न सुञातो। थियो दीन नबी करीम जो अॼु निमाणो निर्वार, नथस लीड़ूं लिंगन ते नथस का सलवार, रोए ज़ारो ज़ार संभालियूं अरबीअ जाम खे। वदा अॼु महबूब जे दीन खे तूं छॾे ॾिनो, मुस्तफ़ा जे सुन्नत खे छॾे ॾिनुई। अॼु तुंहिंजे लाइ दीन अल्लाह जे दरबार में दाही आहे। पोइ मिठा महबूब वटि जे तुंहिंजी दाह दीन खणी वञे त पोइ तूं महबूब जे अॻियां जवाबु कहिड़ो ॾींदे? पोइ प्यारे पुनल खे राज़ी कबो या नाराज़ कबो? महबूब जे दीन ते अमल कबो या दीन जा दीवारूं ड्राहिबियूं? जी जे सच्चा महबूब जा आशिक आहियो, सच्चा परवाना आहियो त अॼु खां वठी पंहिंजे ज़िंदगी में इनकलाब आणियूं। आणबो पंहिंजे ज़िंदगी में इनकलाब आणियो। मां ईअं कोन थो चवां त तूं अॼो के ॾींहं में बायज़ीद बुस्तामी बणिजी वेंदे, पर कुझु कोशिशि त कजे न। पाणे ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थिया, मतां चए बलोच त कमीणीअ मां कीन थियो। विख वधा, मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी इख्तियार कर, महबूब जे सुन्नत जी ताबेदारी कर, महबूब जे फरमान खे ॿुधी अमल कर। हिते बि वहवा हुते बि वहवा, ॿई जहान रब तुंहिंजा मोचारा करे छॾींदो।
अल्लाह रब्बुल आलमीन इंशाअल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मूंखे वरी अञा तमामु ॾिघो सफ़र करणो आहे। इंशाअल्लाह जुमे जी निमाज़ प्यारो स्टेशन ते जेका पंहिंजो मिल वारी मस्जिद में इंशाअल्लाह जुमे जी निमाज़ अदा थींदी। ही फ़कीर बि हुते हूंदो। तव्हां सभिनी खे दावत हुजे जुमे जी निमाज़ इंशाअल्लाह जुमे खां पहिरीं बाबा जी हाँ। 1 बजे इंशाअल्लाह। अल्लाह ताला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। जन ही महफ़िल सींगारी आहे, जन हिन मजलिस में विखूं भरे आया आहिनि, जन ख़र्च कयो आहे, अल्लाह ताला उनजे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त दीन माल में बरकतूं विझे। रब करीम शाल असां सभिनी खे शाद आबाद करे। रब करीम शाल असांजी ही हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। اللهم صل وسلم وبارك وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र कर, पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं माफ़ कर, मुसाफिरन के खैर सलामती से मंजिल ते पहुंचा। या अल्लाह जिन ते कूड़ा केस है उनजा केस फतह फरमा। रे औलादन के साले औलाद अता कर, छड़न के फरमा बरदार ज़ालू अता कर। या अल्लाह जे हाजतमंद आहिनि उन जो हाजतूं रवा कर। मौलाए करीम इन सारी जमात ते करम कर।